टंडो मोहम्मद खान का रिपोर्ट कर रहा है मोहम्मद अयूब कोरे जो कौमी असैम्बली तक 221 ते बीठल आज़ाद उम्मीदवार लाल बख्श मल्लाह चयो आहे त हीअ त अवाम जे ख़िदमत जे जज़्बे तहत इलेक्शन में हिस्सो वठी रहियो आहियां। टंडो मोहम्मद खान जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी भरपूर हिमायत मूंखे हासिल आहे। अवाम जा जेके भी बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे तरजीही बुनियादनि ते हल करण जी हर मुमकिन कोशिश कंदुसि। उहा ॻाल्हि हुन ॻोठ अली मोहम्मद मल्लाह लाखाट समेत ऐं ॿियनि ॻोठनि में इंतिखाबी मुहिम जे जलसे में कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे कई। लाल बख्श मल्लाह चयो त पीपल्स पार्टी जे हुक्मराननि टंडो मोहम्मद खान जे क़रीब अवाम खे बरसातुनि खां पोइ आयल तबाह कंदड़ ॿोॾ वारी सूरत हाल विच में विसारे छॾियो ऐं का बि सार संभाल न लधी, जॾहिं त पीपल्स पार्टी जे हुक्मरान ज़िले टंडो मोहम्मद खान जे अक्सर ॻोठनि खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो आहे। माण्हू अॼु बि पीअण जे साफ़ पाणी समेत घुर्बल सहूलियतूं न हुजण करे सख़्त पीड़ा में आहिनि। हुन चयो त इलेक्शन में कामयाबी हासिल करे टंडो मोहम्मद खान जे अवाम जे मसइलनि खे हल कराईंदासीं।